यार दादा हिकिड़ो मिंट ही वॾो शानदार तरीक़ो अथव तव्हांखे वॾो कमु ईंदो। जॾहिं बि असां हॉटस्पॉट खोलींदा आहियूं न हॉटस्पॉट त 10 माण्हू ॿिया जेके दोस्त कनेक्ट करे वेंदा आहिनि ठीकु आहे। सो उनखे असां कीअं जेको आहे बंदि कयूं भला हाणे उनखे असां मना बि नथा करे सघूं काफ़ी बेजा अज़ीज़ दोस्त आहिनि। हाणे हीउ अहिड़ो तरीक़ो अथव मतिलबु तव्हां हॉटस्पॉट खोलींदा अॻिले वटि सिग्नल ईंदा ई कोन मतिलबु वाईफाई शो ई कोन कंदी तव्हांजो हॉटस्पॉट खुलियल आहे। सिर्फ़ु उन माण्हू खे शो कंदी जंहिंखे अव्हां जेको आहे सो अलो कंदा ऐं उहो मतिलबु थोरी सेटिंग अथव। सो तव्हां पंहिंजे मोबाइल जे मथां न हेठि स्क्रॉल करे तव्हां हॉटस्पॉट ते ऑन करे न पोइ उन खां पोइ लॉन्ग प्रेस यानी थोरी देरि ताईं दॿाईंदा त तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन अची वेंदी। हिते तव्हांखे हाइट SSID जेको ऑप्शन अचे थो न इनखे ऑन करे छॾिणो आहे ठीकु आहे। अगरि तव्हांखे ऑप्शन न अचे सेटअप पोर्टेबल हॉटस्पॉट जो तव्हांखे हिते ऑप्शन ॾेखारिबो न ते क्लिक करे तव्हांजे साम्हूं हीअ ऑप्शन अची वेंदो पोइ इनखे तव्हां ऑन करे छॾियो बसि। इहे तव्हांजे मोबाइल में इहा सेटिंग थींदी। पोइ जंहिंखे तव्हां वाईफाई ॾियणु चाहियो था उन जे मोबाइल ते वञूं उन वाईफाई ऑन कयो। हाणे तव्हां हिते ॾिसंदा उन तव्हांखे जेको आहे न तव्हांजे मोबाइल जे हितां सिग्नल हिते शो न थींदा ठीकु आहे। तव्हांजी डिवाइस हिते न ईंदी। पोइ हिते कीअं लॻायूं त हिते एड नेटवर्क वारो जेको ऑप्शन आहे हिन ते क्लिक कयो। उन खां पोइ जेको आहे सो हिते पर जेको तव्हां सभिनी खां पहिरियां जेको तव्हांजे मोबाइल हॉटस्पॉट जो नालो लिखियलु आहे उहो हिते लिखो। उन खां पोइ जेको सिक्योरिटी आहे जिते क्लिक कयो WPA2 पर्सनल वारो जेको ऑप्शन आहे हिनखे गौर सां ॾिसिजो इहो सिलेक्ट करिणो आहे तव्हांखे ठीकु आहे। उन खां पोइ थोरो हेठि अचो इहो जेको पासवर्ड तव्हां लॻायो हूंदो पंहिंजे मोबाइल ते हॉटस्पॉट जो उहो हिते तव्हांखे लॻायो बसि। उन खां पोइ जेको डन करे छॾियो। हाणे सिर्फ़ु इन मोबाइल ते जेको आहे न व्हाट्सअप कनेक्ट थींदी ॿिए खे ख़बर ई कोन पवंदी तव्हांजी हॉटस्पॉट खुलियल आहे या न। आहे न शानदार तरीक़ो।